मदीने में हुजा सजण जे देस ते वञी रोज़ा रखा जंहिंजे दिल जी हर तमन्ना है वो दिल खोले ऐं मूंसां जुमला चवराए क़बूलियत जी घड़ी आहे यार राज़ी थिए त देर नाहे जो हुजे रमज़ान ऐं अदा मूवी वारा चङी तरह सभिनी खे भर ऐं हथड़ा खणी दिल खोले चओ हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजा हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजा सजण जे देस ते वञी रोज़ा रखा अजवा सा उते ऐं ज़मज़म सा उते मां अजवा सा उते ऐं ज़मज़म सा उते अॻियां रोज़े जे वेही इफ़्तार पुछ कारी साहब को छो चरियो थियो हर में साल थियो वञे जेको वियो आहे उन खां पुछ त मदीनो छा आहे अजवा सा उते ऐं ज़मज़म सा उते मां अजवा सा उते ऐं ज़मज़म सा उते अॻियां रोज़े जे वेही इफ़्तार मां कयां हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजा हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजा जी जलसो सरकार जे दर जूं ज़ियारतूं वेठो कयां हुजे रमज़ान ऐं मां बीही हरम मां विछा थी त चंड में ऐं रोज़न रखण लाइ रखां थी त चंड में आशिक जी तड़प जिथो मौला रमज़ान जे चंड खां अॻ में उते हुजा को गलीअ मां बि चंड ॾिसंदो आहे को जाइ ते चढ़ी ॾिसंदो मौला मां रमज़ान जो चंड ॾिसां हरम जे अंदर बीही ॾिसां त चंड किथो मां बीही हरम मां विछा थी त चंड में ऐं रोज़न रखण लाइ रखां थी त चंड में अखियूं ठारियां उते शुक्र सारियां उते अखियूं ठारियां उते शुक्र सारियां उते उते रमज़ान जो चंड भी ॾिसां अखियूं ठारियां उते शुक्र सारियां उते उते रमज़ान जो चंड भी ॾिसां अजवा सा उते इते हिकड़ी अजवा जे लाइ हलंदा हूं मन को हाजी ॾे अल्लाह उते रोज़ महबूब जे दस्तरखान ते अजवा लॻी पवंदा केतिरी खाईंदे अजवा सा उते ऐं ज़मज़म सा उते अॻियां रोज़े जे वेही इफ़्तार मां कयां हुजे रमज़ान ऐं तरावीहूं पढ़ाना उते रोज़ रात जो ऐं रियाज़ुल जन्नत में बिना रोज़ रात जो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह
तरावी हूँ पढ़ा उते रोज रात जो रियाजुल जन्नत में भी हाँ उते रोज रात जो जॾहिं जो ॾींहुं खे ऐं सिज उभरी अचे जॾहिं जो ॾींहुं खे ऐं सिज उभरी अचे हरम खां पोइ वापसि मां उतां थियां जॾहिं जो ॾींहुं खे ऐं सिज उभरी अचे हरम खां पोइ वापसि मां होटले ते थियां अजवा सां उते ज़मज़म सां उते अॻियां रोज़े जे वेही इफ़्तार मां कयां हुजे रमज़ान बस बाक़ी हिकिड़ो मिसरो थो वेही इत्काफ़ में कयां पियो तिलावत पढ़ी लख दूर पढ़ा लख दुरूद जो मिले दिल खे राहत आशिक़ जी तमन्ना कहिड़ी आहे रमज़ान जे चंड खां अॻु में वञा वरी ईद बि दिल पर जे दर ते वेही इत्काफ़ में कयां पियो तिलावत पढ़ा लख दुरूद जो मिले दिल खे राहत न ग़फ़लत में रहा इबादत पियो कयां न ग़फ़लत में रहा उते वञी त इहो ख़्याल कजां मतां घुमी वक़्तु ज़ाया करी यार जे दर खां परे न थी जां ग़फ़लत में रहा इबादत पियो कयां ख़ुदा जे रहमत में सजोल पियो भरियां हुजे रमज़ान ऐं मदीने में हुजां बुढ़ल जे देस ते वञी रोज़ा रखां जी जलसा उते